छा कैंसर कनाडा, अमेरिका ऐं यूरोप मुल्कनि में घणी आहे? कैंसर खां बचाव मुमकिन आहे? कैंसर ऐं स्क्रीनिंग में छा फ़र्क़ु आहे? स्क्रीनिंग कहिड़ी उमिरि में कराइणु खपे? इहे कॉमन सुवाल पुछा विया जॾहिं कैनेडियन कैंसर सोसाइटी साउथ एशियन कम्युनिटीज़ लाइ स्क्रीन सेव लाइफ प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो। इन प्रोग्राम में पाकिस्तान, इंडिया खां अलावा श्रीलंका, बांग्लादेश, चाइना, फिलिपीन ऐं ॿियूं कम्युनिटीज़ पार्टिसिपेट कयो। अचो त पहिरियों ही सुवाल ॾिसूं जेके असांखे वाज़े ॿुधाईंदा डिफरेंस जंहिं मुल्क मां आया आहियूं ऐं कनाडा में कहिड़ो फ़र्क़ु आहे। हेल्थ सिस्टम किथां जो बहितर आहे, किथां जी पॉपुलेशन वधीक एजुकेटेड आहे, क्वालिटी ऑफ फूड किथे बहितर आहे, इन्फेक्शन पॉल्यूशन किथे घणी आहे, एवरेज लाइफ किथां जी वधीक आहे। जॾहिं इहे सुवाल कंपेयर कया विया त इहा ॻाल्हि ज़ाहिर थी, वाज़िह थी त सभु शयूं बहितर हिते आहिनि। हेल्थ सिस्टम हितां जो बहितर आहे कनाडा जो, हितां जी पॉपुलेशन वधीक एजुकेटेड आहे, क्वालिटी ऑफ फूड बि हिते बहितर आहे, ऑर्गेनिक फूड जेको पेस्टिसाइड्स ऐं केमिकल्स खां फ्री आहे उन जो इस्तेमाल भी हिते वधीक थिए पियो। एवरेज लाइफ कनाडा में 82 साल आहे त पोइ हिते कैंसर छो घणी आहे? एक्चुअली कैंसर घणी हिते नाहे। हिते स्क्रीनिंग प्रोग्राम आहिनि, डेटा आहे जंहिंमां असांखे ईअं लॻे थो त कैंसर घणी आहे यूरोप कंट्रीज में, अमेरिका में, कनाडा में, पर अक्सर एक्चुअली ईअं नाहे। जेके असांजूं एशियन कंट्रीज आहिनि उन में स्क्रीन जा प्रोग्राम कोन्हनि के। उते माण्हू खे कैंसर त थिए थी पर कैंसर जी लास्ट स्टेज में उहे डायग्नोज थियनि था जॾहिं हुन जी ज़िंदगीअ जो रोशनीअ जो किरणो ख़तम थी वञे थो। तव्हां सां मां शेयर कंदुमि कोलोन कैंसर जे बारे में। थर्ड मोस्ट कॉमन कैंसर इन द वर्ल्ड। पूरी दुनिया में 3 नंबर जेका कॉमन कैंसर आहे कोलोन कैंसर आहे। कोलोन सिंधी में वॾे आंड्रे खे चवंदा आहियूं। सो वॾे आंड्रे जी कैंसर 3 नंबर पूरे दुनिया में ऐं 95% जेके डेथ थियनि था कोलोन कैंसर जे करे उन्हनि खे असां रोके सघूं था सिर्फ स्क्रीनिंग जे थ्रू ही। 95% colon cancer death can be prevented through the screening. स्क्रीनिंग छा आहे? स्क्रीनिंग सिंपली टेस्ट जॾहिं का बि सिम्पटम कोन्हे, का बि डिज़ीज़, का बि तकलीफ़, का बि बीमारी कोन्हे, उन टाइम में स्क्रीनिंग कई वेंदी आहे।
स्क्रीनिंग 50 साल खां 74 साल 50 साल जी एज में स्क्रीनिंग कोलोन जी कई वेंदी आहे ऐं हर 2 सालनि खां पोइ रिपीट कई वेंदी आहे। माना हर 2 सालनि खां पोइ टेस्ट कराइण ज़रूरी आहे कोलोन कैंसर खां बचाव लाइ। स्क्रीनिंग जी छा क्राइटेरिया आहे? एज 50 साल औरत या मर्द ॿिन्ही में हीअ कैंसर ॾिठी वई आहे। जेकॾहिं फैमिली में को मेंबर खे कोलोन कैंसर आहे त स्क्रीनिंग 10 साल अवल रिकमेंडेड कई वई आहे। नॉर्मली 50 साल खां 74 साल एज स्क्रीनिंग लाइ रिकमेंडेड थियल आहे, ॿिन्ही लाइ, मेल एंड फीमेल लाइ। पर जेकॾहिं को फैमिली मेंबर फादर, मदर, ब्रदर, सिस्टर, डॉटर, सन इन फैमिली मेंबर मां कंहिंखे बि हिकिड़े खे आहे त 10 साल अवल स्क्रीनिंग कराइण खपे। माना 50 साल जी जाइ ते 40 सालनि में स्क्रीनिंग कराइण खपे। अमेरिकन कैंसर रिसर्च रिकमेंडेड करे थी 45 सालनि में। अक्सर कोलोन कैंसर 50 साल ऐं उन्हनि खां मथे उमिरि जे माण्हुनि में ॾिठी वई आहे। नई रिसर्च जेका अमेरिका जी आहे उहा रिकमेंडेड करे थी त 45 सालनि में स्क्रीनिंग करायो ऐं उन स्क्रीनिंग सां असां 90% कोलोन कैंसर खे रोके सघूं था। मन 10 मां 9 माण्हुनि जी लाइफ सेव थी सघे थी सिर्फ़ स्क्रीनिंग जे करे। स्क्रीनिंग सिंपल प्रोसीजर आहे जेको तव्हां घर वेठे टेस्ट करे सघो था। न घर वेठे तव्हां सैंपल कलेक्ट करे लेबोरेटरी खे मोकिलियो। जेकॾहिं तव्हां कैनेडा में रहो था त तव्हांजो फैमिली डॉक्टर जी तव्हांजी एज 50 इयर्स आहे तव्हांखे स्क्रीनिंग लाइ एडवाइस कंदो, या तव्हांखे घर वेठे मिनिस्ट्री तरफ़ां किट अची वेंदी स्क्रीनिंग लाइ। उन जी इंस्ट्रक्शन पढ़ी करे सैंपल कलेक्ट करणो आहे, लेबोरेटरी खे मोकिलणो आहे। कैनेडियन कैंसर सोसाइटी जे प्लेटफॉर्म तां जॾहिं असां कॉन्टेक्ट कयो 50 साल ऐं उन्हनि खां मथे माण्हुनि सां फोन जे थ्रू, उन्हनि खे मैसेज ॾियण ऐं उनखे रिमाइंड कराइण त तव्हांजी स्क्रीनिंग ड्यू आहे। जॾहिं उन्हनि खे ॿुधायो त कोलोन कैंसर स्क्रीनिंग तव्हांजी 50 साल एज थी आहे ऐं हाणे तव्हांजी ड्यू आहे, तव्हां अची पंहिंजी किट वठी वञो ऐं टेस्ट करायो। त अक्सर माण्हुनि इहो ई सुवाल पुछियो त असांखे का तकलीफ़ नाहे, असां छो टेस्ट करायूं? कैंसर जी काई बि असां में अलामत कोन्हे का। कैंसर जी अलामत अचण खां अवल स्क्रीनिंग कराइण खपे। स्क्रीनिंग एसिम्प्टोमेटिक, जंहिंमें का बि बीमारी कोन्हे, निशानी कोन्हे, तकलीफ़ नाहे, उन्हनि लाइ रिकमेंडेड थियल आहे। जेकॾहिं निशानियूं अचणु शुरू थी वञनि त माना कैंसर स्टार्ट थी वई आहे। जॾहिं का बि निशानी नाहे, इहो ई टाइम आहे स्क्रीन कराइण जो। 1.8 मिलियन न्यू केसेस 2018 में कोलोन कैंसर जा डायग्नोस थिया आहिनि।
हीअ कैंसर तेज़ी सां वधे पई। असांखे पाण खे पंहिंजी फैमिलियुनि खे दोस्तनि खे अवेयर करणो आहे। सिंपल तरीक़ो आहे किट तव्हांखे फैमिली डॉक्टर सां डिस्कस कंदव, किट तव्हांजे घर पहुची वेंदी ऐं तव्हां उनजी इंस्ट्रक्शन पढ़ी करे पहिरियों FOBT जी किट ये इस्तेमाल थींदी हुई। पर इन में काफ़ी रेस्ट्रिक्शन हुयूं। सैंपल कलेक्ट करण खां अवल तव्हांखे खाधे पीते जे हिसाब सां काफ़ी शयूं बंदि करणियूं हुयूं। फॉर एग्जाम्पल गोश्त बंदि करणो आहे, आयरन पिल्स आहिनि उहे बंदि करणियूं आहिनि, एस्पिरिन बंदि करणी आहे, ब्रूफिन बंदि करणी आहे, ऐं 3 सैंपल कलेक्ट करे स्टूल, पू या पोटी जा ऐं उहे तव्हांखे लेबोरेटरी मोकिलणा आहे। दिसंबर 2019 में ये नई किट आई आहे FIT, जंहिंमें का बि रेस्ट्रिक्शन नाहे। तव्हां खाधे जी मेडिसिन जी का बि रेस्ट्रिक्शन नाहे। सिर्फ़ु हिकिड़ो सैंपल इंस्ट्रक्शन पढ़ी करे कलेक्ट करे लेबोरेटरी मोकिलणो आहे। ऐं जेकॾहिं इहा रिपोर्ट नॉर्मल आहे त 2 सालनि खां पोइ वरी तव्हांखे टेस्ट कराइणी आहे। जेकॾहिं रिपोर्ट एबनॉर्मल आहे त पोइ डॉक्टर तव्हांखे कोलोनोस्कोपी रिकमेंडेड कंदो। घणनि माण्हुनि खे इहो बि टेस्ट कराइण जो ख़ौफ़ हूंदो आहे त टेस्ट कराइण जो मथां टेस्ट पॉज़िटिव अची वञे या कुझु निकिरी पए टेस्ट में। पर असांखे कंहिं ॻाल्हि जो ख़ौफ़ न करणु खपे। जेकॾहिं टेस्ट में कुझु बि अचे थो त इहा बि असां लाइ बहितरी आहे। टाइम सां असांखे ख़बर पए थी बीमारी खां असां पाण खे बचाए सघूं था। जेकॾहिं बीमारी घणी वधी थी वञे, कैंसर घणी वधी थी वञे त उहा वधीक नुक़सानकार आहे। बदकिस्मती सां जेकॾहिं कार मैकेनिक असांखे चवंदो आहे त कार जो ऑयल हर 3 महीने या हर 4थे महीने चेंज करायो त असां इग्नोर न कंदा आहियूं। पर जेकॾहिं को डॉक्टर चवंदो आहे हर 2 सालनि खां पोइ स्क्रीनिंग टेस्ट करायो, असां 100 सुवाल सोचींदा आहियूं। ठीकु आहियूं, का तकलीफ़ न आहे, छाजे लाइ करायूं? सिहत खे असांखे प्रायोरिटी ॾियणु खपे। सिहत आहे त सभु कुझु आहे। उन्हनि खां पुछो जेके कैंसर में डायग्नोज थी चुका आहिनि, उन्हनि सां मिलो, उन्हनि खां पुछी ॾिसो त केॾी उन्हनि लाइ पेनफुल लाइफ आहे। अचो त अॼु इहो मैसेज सभिनी दोस्तनि खे, माइटनि खे, फैमिली मेंबरनि खे जेके कैनेडा में रहनि था या कैनेडा खां ॿाहिरि कंहिं बि मुल्क में रहनि था, उन्हनि खे पहुचायूं त तव्हां 45 साल जी एज में डॉक्टर सां डिस्कस कयो ऐं स्क्रीनिंग, कोलोन कैंसर स्क्रीनिंग टेस्ट करायो। जेका कोलोन कैंसर बीमारी खां 90% स्क्रीनिंग 90% कैंसर खां बचाव करे थी। कहिड़ियूं टेस्टियूं आहिनि जेके डायबिटीज़ या दिल जी बीमारियुनि खां आगाह कनि थियूं? ॾिसंदा नेक्स्ट वीडियो में।
जेकॾहिं तव्हां कंहिं बि मेडिकल टॉपिक लाइ या कंहिं बीमारी जे बारे में सिंधी में मालूमात चाहियो था त कमेंट्स में लिखंदा, मां कोशिशि कंदुमि तव्हां ताईं इंफॉर्मेशन पहुचाइण जी। थैंक यू।